बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, मां सलाहुद्दीन हमारी सीरिया और सिंधी थॉट्स ट्रिब्यूटिंग सीरीज़ में तव्हां सभिनी खे भली का। ट्रिब्यूटिंग सीरीज़ जो हिकिड़ो स्लोगन आहे सिंधी थॉट्स जो, तव्हां चओ त ज़िंदा इंसाननि जो क़दुरु कयो। जीअर ई उन्हनि खे ॿुधायूं त तव्हां ॾाढा कमाल जा इंसान आहियो, ॾाढा ख़ूबसूरत इंसान आहियो, तव्हांजो कंट्रीब्यूशन यूनिक आहे, तव्हांजो कंट्रीब्यूशन काउंटेबल आहे। असांखे बाद में देगिन ऐं गुलनि खां बहितर आहे त ज़िंदगीअ में उन्हनि इंसान जे चहिरे ते मुस्कुराहट आणियूं, उन्हनि खे एप्रिशिएट कयूं, उन्हनि खे हौसलो ॾियूं त हू कुझु वधीक कमु करे वेंदा असांजी धरतीअ ते। अॼु जो ट्रिब्यूट आहे असांजो कैरियर कॉर्नर जे सरवान साईं कलवड़ जे नाम। साईं कलवड़ वॾो ज़बरदस्त कमु करे पियो काफ़ी टाइम खां, जीअं टीचिंग जॉब्स जे हवाले खां JST आहे, कैरियर कॉर्नर जो जेको उनजो प्लेटफॉर्म आहे, उते हू प्रिपरेशन कराइनि था। वॾी ॻाल्हि इहा आहे, मूंखे इश्क़ उन इंसान सां आहे जेको पंहिंजी सिंधी ज़बान में कंटेंट क्रिएट थो करे। हाणे हू कंटेंट क्रिएट जॾहिं पंहिंजी सिंधी ज़बान में करे थो, इन सां सिंधी ज़बान में पढ़ण वारनि में बि इज़ाफ़ो थिए थो। उन्हनि जे ज़हन में इहा बि हिकिड़ी ॻाल्हि रहे थी त हिन पंहिंजी ॿोलीअ में बि सिखी सघिजे थो। ऐं यकीन कयो, एज़ अ टीचर मूं ऑब्ज़र्व कयो आहे, जेको इंसान पंहिंजी ॿोलीअ में थो सिखे उहो कंहिं बि ॿोलीअ में तो गेन नथो करे सघे। सो खोड़ सारा इंसान खे मूं ऑलरेडी इहे कंट्रीब्यूट ठाहे चुको आहियां, उहे बि कंट्रीब्यूट कनि था। पर साईं कलवड़ साहिब जंहिंजो बि हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन आहे हिन में, रिसेंटली हू आथर बि थिया आहिनि, उन्हनि खे मुबारक हुजे। उन्हनि हिकिड़ो किताबु मुंहिंजे हथ में आहे, टीचिंग लाइसेंस टारगेटेड बुक उन्हनि लॉन्च कयो आहे। स्पेशली उहे नौजवान हिन किताब मां फ़ाइदो हासिल करे सघनि था जेके टीचिंग लाइसेंस टेस्ट जी तयारी कनि था। हाणे त जेके बि नौजवान रिसेंटली हज़ारनि जी तादाद में असां टीचर्स थिया आहिनि, उन्हनि खे इहा टेस्ट ॾियणी ई ॾियणी आहे। पर मूं कंहिं दोस्त खे ईअं बि चयो त जेकॾहिं तव्हां टेस्ट नथा ॾियो, तव्हां उन क्राइटेरिया ते पूरा नथा हलो, त उन टेस्ट में वियो, एज़ अ टीचर तव्हांखे पेडागाजी ज़रूरु पढ़णु घुरिजे। ऐं यकीन कयो, जॾहिं मूं हिन किताब खे त थोरो घणो ॾिठो आहे, छो त रिसेंटली मुंहिंजे हथनि में ज़रूरु मां हिन खे स्टडी कंदुमि। पर पेडागाजी जॾहिं जॾहिं मूं पढ़ी आहे, मूंखे हिकिड़ो सोझरो मिलियो आहे, मूंखे हौसलो मिलियो आहे, मूंखे अञा कुझु नवां आइडियाज़ मिलिया आहिनि पंहिंजे टीचिंग में डिलीवर करण जे लाइ। सो मां तव्हां सभिनी खे रिकमेंड कंदुमि त हिन बुक मां ज़रूरु फ़ाइदो वठो। कैरियर कॉर्नर जो जेको प्लेटफॉर्म आहे, उन मां ज़रूरु फ़ाइदो वठो। साईं जन जो वॾो कंट्रीब्यूशन आहे। ऐं मां ईअं चवंदो आहियां त तव्हां, असां जॾहिं काई टेस्ट जी तयारी कंदा आहियूं, मुख़्तलिफ़ टेस्टुनि जी, त असांजा जेके डोगर्स हुजनि या खोड़ सारा अहिड़ा वर्ल्ड टाइम वारनि जा, जहांगीर वारनि जा, अलाए केतिरा किताब असां टेस्ट जी प्रिपरेशन लाइ वठंदा आहियूं। पर ही असांजे सिंधी नौजवान हिकिड़ी हिमत भरियो कमु कयो आहे, पंहिंजो कंट्रीब्यूशन ॾिनो आहे। हाणे हुन पंहिंजे हिसे जो कमु करे छॾियो आहे। हाणे तव्हां असांजी इख़लाक़ी ज़िम्मेवारी आहे त असां अहिड़नि इंसाननि जा हथ मज़बूत कयूं, अहिड़नि इंसाननि जो हौसलो बणियो त जीअं हू अञा वधीक मुआशिरे खे कंट्रीब्यूट कनि। ऐं असांजा सिंधी कुझु इन माइंड सेट सां बि अचनि त सिर्फ़ु नौकिरी ई छो, या सिर्फ़ु डिपेंडेंसी ई छो, त कई हिकिड़ी शइ तव्हां मल्टी डायमेंशनल वर्क करे सघो था, तव्हां ऑनलाइन पढ़ाए सघो था, ऑनलाइन एजुकेशन बि फ्रीलांसिंग जी आहे, खोड़ सारा हुनजे असांजा वीडियोज़ ठहियल आहिनि, पॉडकास्ट ठहियल आहे। सो ही हिकिड़ो हुन में साईं जन जो हिकिड़ो क़दम आहे, साईं जन जो कंट्रीब्यूशन आहे। मां तव्हां सभिनी खे हिन वीडियो जे तवसुल सां ज़रूरु इहा रिक्वेस्ट कंदुमि त असांजा जेके बि सिंधी कंटेंट क्रिएटर्स आहिनि, ख़ासि करे जेके एजुकेशनल कमु कनि था, सुठो क्वालिटी कंटेंट प्रोवाइड कनि था, उन्हनि खे ज़रूरु सपोर्ट कयो। वरी मज़ेदार ॻाल्हि, किताब जो कंटेंट त कमाल आहे, किताब बि ॾाढो ज़बरदस्त आहे। इंशाल्लाह इन ते ज़रूरु डिटेल में बि इन्हनि शयुनि खे ॾिसिबो। पर डेडिकेशन साईं जी ॾाढी कमाल जी आहे, SPSC खे ॾिनी आहे। ऐं मूंखे ॾाढो ॾुख थियो जॾहिं उहा डेडिकेशन साईं जी पढ़ी, स्क्रीन ते बि मूं रखी हूंदी, त हुन जे सलाहियतुनि खे जॾहिं इंसान जॾहिं एॾी महिनत करे थो ऐं उते शिकस्त खाए थो, जिते तव्हांखे ख़बर हुजे त तव्हां पास आहियो, तव्हां में हिकिड़ो टैलेंट आहे, पर चंद रुपयनि जे ख़ातिर मूंखे निगलेक्ट कयो वियो आहे, त इहा यकीनन अज़ियत भरी ॻाल्हि हूंदी आहे। अलाए केतिरा नौजवान तयारियूं कंदा आहिनि, पोइ जॾहिं उन्हनि खे सिर्फ़ु चालान ई बचंदा आहिनि, चालान जी रसीद उन्हनि वटि बचंदी आहे, उन्हनि जी कैफ़ियत ॾाढी दर्दनाक हूंदी आहे। पर न, ही नौजवान हिन मुआशिरे जी ऑक्सीजन आहे, कमु कनि था न पंहिंजे हिसे जो। अचो त असां तव्हां बि पंहिंजे हिसे जो कमु कयूं, उन्हनि खे प्रमोट कयूं, उन्हनि खे सपोर्ट कयूं। उहो शेख हयात जा मूंखे लफ़्ज़ न सघंदा आहिनि त केतिरनि ई दोस्तनि उनखे चयो त हू तुंहिंजो भलो कमु करे थो, तोखे ॿियूं ॿोलियूं अचनि थियूं, उन्हनि में कमु कर, अंग्रेज़ी में कमु कर। पर उन चयो मां अमर पंहिंजी ॿोलीअ में थींदुमि, मूंखे अमरता सिंधीअ में मिलंदी ऐं सिंधीअ ई उनखे अमर कयो। सिंध जो वॾे पाए जो इंसानु रहियो आहे, सिंध उनखे वॾी मोट ॾिनी आहे, अलाए केतिरनि इंसाननि खे गायो आहे। सो यकीनन सिंध अमर करण वारनि में आहे। ऐं सिंध कॾहिं बि अहिड़नि इंसाननि खे पोइ ते न छॾियो आहे जिन उनखे कंट्रीब्यूट कयो आहे, उनखे जेको आहे सो पाणी ॾिनो आहे। अलाह साईं तव्हांजी इज़तुनि में इज़ाफ़ो कंदो, सलामत हूंदो, ईअं ई हिन धरतीअ जी नौजवाननि जी ख़िदमत कंदा रहंदो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।